बदीन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में गैर कानूनी कटौतियुनि जो इंकशाफ। GM न्यूज़ जी टीम कवरिंग ते डिवाइस होल्डर गायब। बदीन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रक़म वसूल कंदड़ औरतुनि सां थींदड़ गैर कानूनी कटौतियुनि जो सिलसिलो जारी। मुतासिर औरतुनि जो चवणु आहे त हर किस्त मां 1500 खां 2000 रुपयनि ताईं ज़बरदस्ती पैसा कटिया पिया वञनि, जंहिं सबबि संदुनि हक़ तलफ़ थी रहियो आहे। GM न्यूज़ के शिकायतूं मिलण बैदि टीम मौके ते पहुती, जिते औरतुनि पंहिंजूं मुश्किलातूं तफ़सील सां ॿुधायूं। मुतासिरीन इल्ज़ाम लॻायो आहे त कुझु डिवाइस होल्डर ऐं एजेंट रक़म ॾियण वक़्तु असुल अदायगी करण बदिरां घटि रक़म हवाले कनि था ऐं कटौती बाबति ॻाल्हाइण ते खेनि दॿाउ विधो वेंदो आहे। GM न्यूज़ टीम जी कवरिंग दौरान डिवाइस होल्डरनि साफ़िन खे ॾिसी डिवाइसूं बंदि करे मौक़े तां ग़ाइब थी विया। हिन अमल बैदि इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त जेकॾहिं कटौती सही हुजे हा त ज़िम्मेवार फ़िरार न थियनि हा। शहरीन हुकूमत इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त गैर कानूनी कटौतियुनि में मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं मुस्तहक़ औरतुनि खे संदन रक़म बिना कंहिं कटौती जे मुकमल तौर ते मुहैया कई वञे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु टंडो बागो में बि कटौतियुनि ते GM न्यूज़ ते रिपोर्ट हलण खां पोइ FIA जो छापो लॻो हो, जिते तक़रीबन 11 डिवाइस होल्डर गिरफ़्तार थी चुका ऐं 52 लख रुपया रिकवर थिया। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम मुस्तफ़ा खोसो, बदीन। नाज़रीन, वक्त असां मौजूद आहियूं बदीन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम टेक्निकल कॉलेज ते, जिते आवाम खे हथरात ॾिठो पियो वञे। 1500 खां 2000 रुपया कटौती हले पई। आवाम खे नाजाइज़ कटौती जॾहिं त असां मीडिया वारा हिते पहुता आहियूं त हिननि डिवाइस होल्डरनि डिवाइसूं पंहिंजूं बंदि करे छॾियूं आहिनि।